अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वफाकी सरकार पारा रियासती रिट ते हर सूरत में अमल कराइण जो ऐलान। सूद समा वारी वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त मुल्क अॼु गैर मामूली सूरत हाल खां गुज़री रहियो आहे। डफेड़ ऐं फितने जो ऐलान वॾे वाक़े कयो पियो वञे। लाहौर में पुलिस कांस्टेबल खे क़त्ल करण जी मुज़म्मत कनि था। फसादी टोले मुज़म्मत नाहे कई। शहरियुनि जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वेंदो। मुल्क मां निकिरंदड़ रैलियुनि जी मॉनिटरिंग कई वेंदी। इस्लामाबाद में लॉन्ग मार्च जी मॉनिटरिंग लाइ 2 कंट्रोल रूम क़ाइमु कया विया आहिनि। हुकूमती रिट ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। वफाकी हुकूमत पारा पीटीआई के कंहिं सूरत में लॉन्ग मार्च की इजाजत न ॾियण जो फ़ैसिलो। वफाकी घरू वज़ीर राणा सनावला इत्तेहादी पार्टियुनि जे कम ज़मान कायरा मौलाना असद महमूद शाहज़ैन भुट्टी ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वफाकी काबीना तहरीक इंसाफ़ खे लॉन्ग मार्च की इजाजत न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। ही गारियुनि खां गोलियुनि ते लही आया आहिनि। राजधानी जो घेराव करे मुल्क में फितनू ऐं फसाद पखेड़ण चाहिनि था। इहे माण्हू इस्लामाबाद डफेड़ ऐं अफरा तफरी पखेड़ण लाइ अची रहिया आहिनि। जमहूरी पुरअमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर हीअ एहतजाज लाइ न पर कंहिं ॿिए मक़सद लाइ अची रहिया आहिनि। इमरान क़ौम खे गुमराह ऐं विरहाइण चाहे थो। पीटीआई चेयरमैन इमरान खान सुभाणे हर सूरत में लॉन्ग मार्च करण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान चयो आहे त हीउ वक़्तु न्यूट्रल रहण जो नाहे। मुल्क में फ़ैसिले जो वक़्तु आहे। मुल्क तबाही तरफ़ वञी रहियो आहे त अवां न्यूट्रल नथा रही सघो। लॉन्ग मार्च खां खेनि केर बि रोके नथो सघे। मौजूदा हुकूमत ऐं डिक्टेटरनि विच में को बि फ़र्क़ु न आहे। 70% वफाकी वज़ीर करप्शन केसनि में ज़मानतुनि ते आहिनि। पाकिस्तान जो श्रीलंका जियां देवालो थियण वारो आहे। मसइले जो सिर्फ़ हल आहे फौरी तौर आम चूंडूं करायूं। इमरान खान जो लॉन्ग मार्च रोकण लाइ पुलिस जो पीटीआई खिलाफ मुल्क गीर क्रैकडाउन। इस्लामाबाद, लाहौर, कराची, मुल्तान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस जा छापा। 150 खां वधीक कारकुन गिरफ़्तार। सोहराब ॻोठ मां पीटीआई MNA सैफुर रहमान भी गिरफ़्तार। हुकूमत जो गिरफ़्तार थियल अॻवाननि ऐं कारकुननि खे 16 MPOs तहत जेल मोकिलण जो फ़ैसिलो। तहरीक इंसाफ़ जो लॉन्ग मार्च रोकण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद जो रेड ज़ोन सील। फ़ौज ऐं FC मुक़रर। पंजाब, सिंध ऐं वफाकी राजधानी में कलम 144 लागू। खैबर पख्तूनख्वा मां पंजाब में दाख़िल थियण जा समूरा रस्ता बंद। अटक पुल ते कंटेनर लॻाया विया। पुलिस जी गरी नफ़री मुक़रर। रावलपिंडी कमेटी चौक अंडरपास ते कंटेनर रखिया विया। मरी रोड बंद। फैज़ाबाद इंटरचेंज बि सील। इज़ाफ़ी पुलिस नफ़री पहुचाई वई। पंजाब मां इस्लामाबाद वीदर समूरा रस्ता बंद। फैसलाबाद मोटरवे ऐं टैक्सी इलाक़ा GT रोड बंद कया विया। सादिकाबाद में कोट सब्जल ऐं जनाब जहलम जे पुल ते कंटेनर रखिया विया। रस्ता बंद थियण सबबि अवाम परेशान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि वफाकी काबीना के इजलास में अहम फैसला। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त कंहिंखे बि खूनी मार्च की इजाज़त न ॾिनी वेंदी। अवाम की जान ऐं माल की हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वेंदो।
कंहिं बि क़िस्म जे तशद्दुद या चिर ॾियारींदड़ कार्रवाई ते कानून हरकत में ईंदो। हर गैर कानूनी कम जो रस्तो रोके वेंदो। अहिड़ियूं साज़िशूं मुल्की मईशत खे तबाह करण बराबरि आहिनि। आवाम जे मफ़ाद लाइ रोड रस्ता खुलियल रहंदा। धरणनि बाबति सुप्रीम कोर्ट जे 2019 वारो फ़ैसिलो मुकमल तौर अमल कयो वेंदो। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान कारकुननि खे रियासत ख़िलाफ़ बग़ावत ते भड़काए रहियो आहे। इमरान ख़ान पंहिंजे इरादनि में कॾहिं बि कामयाब न थींदो। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर में शहीद थियल पुलिस एहलकार जे वारसनि सां ॾुख जो इज़हार करे चयो आहे त लाहौर में पुलिस एहलकार जी शहादत इमरान ख़ान जी सोच खे ज़ाहिर करे छॾियो। इमरान ख़ान कारकुननि खे रियासत ख़िलाफ़ बग़ावत ते भड़काए रहियो आहे। पंहिंजे इरादनि में कॾहिं बि कामयाब न थींदो। इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च हुकूमत जी न इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ आहे। मुल्क में बाहि जी रांदि खेली पई वञे। जहाद घर खां शुरू कयो वेंदो आहे। इमरान ख़ान जी औलाद ॿाहिरि वेठी आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त पाकिस्तान खे श्रीलंका बणजण न ॾींदासीं। डफेर पखेड़ी ॾियण जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थियो। तहरीक इंसाफ़ जे अॻवान पुलिस एहलकार खे छाती में गोली हई। तहरीक इंसाफ़ वारनि हथियार डंडा ऐं गोड़ा आणींदड़ गैस जा गोला गॾु कया आहिनि। एहतजाज पीटीआई जो हक आहे पर आईनी हुकूमत खे हटाइण लाइ हमला न करियो। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त जस्टिस रिटायर्ड नासिर इकबाल जे घर ते छापे जी मज़म्मत कनि था। छापे ते हू माफ़ी घुरे थो। हुन वक़्तु ॿिए कंहिं सां न नून लीग ऐं पीपल्स पार्टी वारनि सां ज़्यादती थी रही आहे। जॾहिं असां मथां बिलडोज़ हलाया पिया विया त उन वक़्तु कंहिं जो ज़मीर न जाॻियो। हुकूमत में शामिल वॾो तबिको फौरी इलेक्शन जो हामी आहे। नवाज़ शरीफ खे चई रहियो आहे त मुस्तफ़ी थी वञो पर पीपल्स पार्टी वक़्त खां अॻु चूंडुनि जी मुखालिफ़त करे रही आहे। पेशावर में शाह महमूद कुरैशी, असद उमर, हमाद अज़हर ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कारकुननि जे घरनि ते छापा हणण जो सिलसिलो बंदि कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत वाइड़ाइप जो शिकार थी चुकी आहे। शहबाज शरीफ खे सम्झ में न अची रहियो आहे त छा करणु घुरिजे। लाहौर में पीटीआई कारकुननि खिलाफ क्रैकडाउन दौरान सीने में गोली लगण सबब शहीद थियल पुलिस कांस्टेबल कमाल अहमद जी जनाज़े नमाज़ अदा। पंजाब के वॾे वज़ीर हमज़ा शहबाज, IG पुलिस ऐं वज़ीरनि जी जनाज़े नमाज़ में शिरकत। हमज़ा शहबाज चयो आहे त इमरान ख़ान समूरे मुल्क में नफ़रत जी बाहि पखेड़े छॾी आहे। कानून ऐं आइन पाकिस्तानी अवाम जे तहफ़ुज़ लाइ हरकत में ईंदो। पर्दे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुर्रियत अॻवान यासीन मलिक खे फौरी तौर आज़ाद ऐं घर भातियुनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾिनी वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी यासीन मलिक ते बेबुनियाद इल्ज़ामनि बाबति अदालती फ़ैसिले जी मज़म्मत कंदे चयो आहे त यासीन मलिक वालारियल कश्मीर जे शहरियुनि जो बुनियादी आवाज़ आहे। खेसि फौरी तौर आज़ाद करे घर भातियुनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾिनी वञे। भारत के समूरनि सियासी कैदियुनि खे आज़ाद करण ऐं संगीन इंसानी भनकड़ियुनि जो सिलसिलो बंद करण घुरिजे। डॉलर जो मुल्क मुल्की तारीख़ की बुलंद तरीन सतह ते पहुंची वियो। इंटर बैंक में डॉलर 48 पैसा महांगो। डॉलर 201 रुपया 41 पैसा थी वियो। स्टॉक मार्केट में ॿाराई जो लाड़ो 499 पॉइंट की घटिताई सां हेंड इंडेक्स 41,950 पॉइंटनि ते बंद थियो।
थाने जे सचल कानूनी वासन नारी मुड़स जे मुबैना तशद्दुद ॾेर ऐं सोरे जी ज़्यादतियुनि खां तंग थी वूमेन थाने ते पहुची तहफ़्फ़ुज़ जी घुर करे वालिदैन ॾांहुं वञण जो मुतालबो करे छॾियो। खैरपुर वेझो फुलकोटा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़े सबब 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ भाणो में फुलपोटो बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबब पीरल ऐं नादिर फुलपोटो मारिजी विया। वाक़ई 2 धुरियुनि में छिटकान तेज फायरिंग सबब इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़ियल। कोट नालू भरसां ज़ाती दुश्मनी तां पीरसन कतल मेहरान नेशनल हाईवे ते मंगिया नाको स्टाफ भरसां होटल ते कार सवार हथियार बनन फायरिंग करे होटल ते वेठल बांदी जो ॻोठ जवाद सेफलमरी वासी 50 वरे जे सुलेमान बुक्टी खे मर्निंग करे छॾियो। ज़ख़्मी खे अस्पताल नियते दम ॾिनी हुई। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम मोड़ वेझो 18 ॾींहं अॻु झंग मां ब्रीफ केस में बंद हथ आयल औरत ते लाश वारो मामलो। पुलिस मक़तूल ज़रीना जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब ज़रीना असुल फैसलाबाद जी रहवासण हुई। शादी बैदि मुड़स सां गॾु हैदराबाद में रहंदी हुई। विरासती ऐं भर पासे जे ॻोठनि में गैस्ट्रो शिदत इख्तियार करे वरिती। ॻोठ शरीफ हकड़ो में वधीक हिकु नारी फोत गैस्ट्रो विघे फौतिन जो अंग 4 थी वियो। 20 खां वधीक ॿार मर्द तोड़े औरतूं मर्ज़ में वरितनि।